तमाम साथियों आओ आया तव्हांजो होस्ट काशान अञा तव्हांखे ॿुधाईंदसि किरड़ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। किरड़ जो वण बि वणनि जी कतार में मुनफरद जाइ वलाड़े थो। किरड़ जो वण पंहिंजी ॾेख वेख रंग ऐं ॾंग में बि हिकु पुरकशिश वण नज़र अचे थो। किरड़ जो वण पंहिंजी खूबियुनि ऐं ख़सलतनि सां सिंध जे लॻभॻि हर कुंड में मिलंदड़ वण आहे, पर हिन वण जे घणाई थर ऐं रेगिस्तान जी वारियासी भिटनि में हुजे थी, जिते जी ज़मीन आबादी लाइक़ घटि हुजे थी। किरड़ जे वण खे अंग्रेज़ी में कापर ट्री चवंदा आहिनि। किरड़ जो वण ज़ाहिरी तौरु ठोड़ो पर घाटो हूंदो आहे। ही दुनिया जो अकेलो वण आहे जंहिं में पन थियनि ई कोन। असांजे इलाइक़े में किरड़ जो वण तमामु सगारो ऐं घाट पखियुनि में तमामु दुंबो थींदो आहे। किरड़ जा ॿरूटड़ा जन खे किरनियूं बि चवंदा आहिनि, अक्सर करे परे खां ईअं पिया ॾिसबा आहिनि जीअं का रेबा रड़ में भरपट वार खोले वेठल हुजे। बहार जे मौसम में जॾहिं किरड़ में ॻाढ़ा गुल थींदा आहिनि त परे खां ईअं पियो लॻंदो जीअं का ॻाढ़ी कुंवार सुसी जीअं पंहिंजे वर पुनू खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी वेही रहिजी हुजे। बहराड़ी जा माण्हू किरड़ जे गुलनि मां ॿोड़ रिधे बि खाईंदा आहिनि, जेको ॾाढो मज़ेदार हूंदो आहे। ॿिए मरहले में उहे गुल ॾेलनि जी सूरत अख़्तियार कंदा आहिनि। कचा ॾेला बि ॿोड़ जियां रिधे खाइबा आहिनि। उन खां पोइ उहे ॾेला पका थी ॻाढ़ो रंग अख़्तियार कंदा आहिनि, जन खे पुका बि चइबो आहे। उहे पुका तमामु घणा मज़ेदार हूंदा आहिनि, जन खे माण्हुनि सां गॾु पखी, नोलू ऐं ॿिया जीत ऐं जानवर बि शौक़ सां खाईंदा आहिनि। किरड़ जो वण ठोड़ो हुजण बावजूदि तमामु घाटो थींदो आहे, जंहिं करे हिन जी छांव बि सुठी थींदी आहे। किरड़ जो काठ बि तमामु मज़बूत हूंदो आहे, पर हिन जे कद जी घटाई करे हिन जे काठ मां के वॾा फर्नीचर कोन जुड़नि। अलबत्त रंबियनि, कोडरनि ऐं कुहाड़ियुनि जे गन में त तमामु मौसर थिए थो। उन खां अलावा किरड़ जे काठ मां थाधल घोटण जो डंडो बि ठहंदो आहे। किरड़ जो काठ मज़बूत हुजण सां गॾु हिन जूं टारियूं कंडेर बि हूंदियूं आहिनि, जन खे बहराड़ी जा माण्हू लोणनि तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। किरड़ जे पकनि ॾेलनि अंदरि ॿिज हूंदो आहे, जंहिंखे पखी बि शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं उन्हनि ॿिजनि मां ई किरड़ जो नओं नस्ल फुटंदो आहे।